नाज़रीन आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं हींअर मेरठ थाणे ते मौजूदु आहियां। हीअ असां वटि हींअर मौजूदु आहे मोहब्बती सरवर कोलाची जेको थाणे ते मौजूदु आहे ऐं हिन जो पुटु तक़रीबन 10-11 खां लापता आहे, गुम आहे, गुलाम हुसैन। उन खां कुझु ॾींहं अॻु में कुझु ब्लैकमेलरनि फ़ोन करे उन खां 3 लख वरिता हुया ऐं हिन जो चवणु आहे थी सघे उहे जेके ब्लैकमेलर आहिनि उहे गुंडा आहिनि, धाड़ेला आहिनि, छा बि आहिनि, थी सघे हुननि वधीक लालच में मुंहिंजे छोकिरे खे अगवा कयो हुजे। हीअ थाणे ते पहुतो आहे ऐं अहिड़ी हिन NC बि दाख़िल कराई आहे। वधीक मोहबती असांजो गुलाम सरवर कोलाची पाण हिते मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त असुल में हक़ीक़त छा आहे। जी मोहबती बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ीक़त इहा आहे त कुझु ॾींहं पहिरियों छंछरु जे ॾींहुं हिकु मुंहिंजे पुट सां गॾु पढ़ंदो हुयो दोस्त हो, उनखे चयो त मां तोसां फलाणो दोस्त थो ॻाल्हायां, मूंखे एमरजेंसी आहे, 5 लख रुपया मुंहिंजे मोकिल। पोइ मुंहिंजे पीउ जा बैंक में पैसा पिया आहिनि, सूमर ते मां तोखे वापसि मोकिलींदुसि। मुंहिंजे पुट हुनखे चयो त बाबा मूं वटि पैसा आहिनि कोन, 3 लख रुपया परावा पिया आहिनि। चई भाऊ इहे 3 लख मोकिले, बक़ाया जेको आहे पोइ मां ॿिए कंहिं दोस्त खे थो घुरायां। जॾहिं हुन पैसा मोकिले आयो ऐं पोइ राति अची मूंसां ॻाल्हि कई, मूं चयो बाबा तूं ईअं कीअं पैसा हुन मोकिलिया। ख़ैर मां पंहिंजे पुट खे न एतिरो ॻाल्हायो न, छा भई थोरो गरम थियो। मां त बाबा तूं इहो छाजे लाइ मोकिलियई। ऐं उनखे 2-3 ॾींहं गुज़रिया। हींअर मुंहिंजे 11 बजे फ़ोन कई त बाबा अचु दुकान ते, त मां बाथरूम करे अचां। मां दुकान ते आयुसि, उते बाथरूम करण जे लाइ वियो त रश थी वई दुकान ते। मां छोकिरे खे पोइ हिते फ़ोन कई त बाबा गुलाम साईं खे मोकिल, भाउ खे रश थी आहे। की गुलाम हुन चयो त भाई त घर आयो ई कोन्हे, को घर न आयो आहे। घर न अचण जे बाद में अधु कलाक खनि मां परेशान थी उते वरी पोइ दुकान जी शटर बंदि कयो। पुछा की भई ॿियो हिकिड़ो दोस्त उन ॻाल्हि कई त गुलाम साईं तुंहिंजो पुटु मेहड़ पियो वञे। हाणे मेहड़ दुकानदार वञे पियो, मेहड़ खे उनखे अधु कलाकु वरी ॿियो गुज़रियो। उन जे अधु कलाक जे गुज़रण जे दौरान गुलाम दर खोसो मोटरसाइकिल काए आयो, अची मूंखे ॾिनई। थी गुलाम साईं मूंखे मिलियो मेहड़ आगा वारे पेट्रोल ते। जे गाॾी काए वञी बाबे खे ॾिजां, मूंखे कमु आहे बैंक में, मां वञा थो को सौदो वठिणो आहे, मतां बाबे खे देरि थिए। मुंहिंजो पुटु सॼी ज़िंदगी कॾहिं बि मेहड़ में को सौदो वठणु न आयो आहे ऐं मां डीलिंग सौदे जी ॾेती लेती मां पाण कंदो आहियां। ऐं मूंखे इहो ई शक अंदाज़ वरी मां पंहिंजे इन्वेस्टिगेशन ॿिए पुटु नंढे खे पुछा कयो, मां छा मसइलो आहे। की बाबा हिकिड़ी फ़ोन आयसि, हुन सां पियो ॻाल्हाए हेॾां होॾां। मूंखे शक थो पए ते जेके जिन 3 लख घुरियसि उन्हनि हिनखे आसरो ॾिनो त बाबा हाणे तुंहिंजा पैसा ग़लती में असां थी हाणे असां मेहड़ आया आहियूं, अची पंहिंजा पैसा खणी वञ। मूंखे शक थो पए उनजे पैसनि जे लालच में आयो आहे। जीअं पहुतो आहे मेहड़ त उनजो नंबर बंदि आहे, मूंखे का सम्झ में ॻाल्हि नथी अचे ऐं मूंखे शक थो पए। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हेल्प कयो ऐं जेको आहे सो मुंहिंजे पुट खे, मूंखे शक आहे त मुंहिंजो पुटु अॻुवाट थी वियो आहे। अच्छा, जंहिं हिन सां ॻाल्हायो 3 लख धके वियुसि, उन पंहिंजो नालो या उनजो नंबर तव्हां वटि आहे? उहो बि उन वटि मुंहिंजे पुट वटि आहे। थी सघे कंहिं दोस्तनि ॾे माना जांच लाइ मोकिलिया हुजे, वरी पोइ हाणे जांच वठंदासीं, ख़बर पवंदी। उन नालो पंहिंजो न ॿुधायो या तव्हांखे उन नाले जी ॼाण न आहे? मुंहिंजे छोकिरे सां गॾु पढ़ंदा हुया, हुनजी मूंखे ख़बर न आहे त कहिड़ा दोस्त हुअसि। तव्हां NC कराई आहे? हा बिल्कुलु, थाणे ते NC कराई आहे। पुलिस छा थी चवे? पुलिस बि ॾिना नंबर चेक लाइ, हेॾो होॾो बीठो आहे थाणे ते। अलाह कंदो त बसि अलाह जो आसिरो, कानून जो आसिरो आहे। मां पाण कानून कहिड़े टाइम खां गुम आहे? कहिड़े टाइम खां? 11 कोड़ी करे गुम आहे। हींअर ते को राब्तो न आहे। नाज़रीन हींअर असां वटि मेहड़ थाणे ते मौजूदु हुयो मुंहिंजो पुटु निकिरंदो ई कारे वेंदो ई कोन्हे कारे। मोहब्बती सरवर कोलाची जंहिं हिते थाणे ते NC दाख़िल कराई आहे, हिन जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु में 3 लख हिनखे को ब्लैकमेलर ठगे वियो हुयो ऐं अॼु 11 बजे खां हू ग़ाइबु आहे ऐं हुनजी फ़ोन ते मुसलसल ॿियनि कंहिं सां बि राब्तो बि हुयो ऐं हींअर हुनजा नंबर बि बंदि आहिनि, हुनजी फ़ोन, ऐं हू ग़ाइबु आहे तक़रीबन 11 बजे खां वठी। ऐं हिन शक ज़ाहिर कयो आहे, थी सघे जिन हिननि खे 3 लख धकियो हुयो, थी सघे उन हिननि खे अगवा कयो आहे। हिन अपील कई आहे दादू पुलिस खां त मुंहिंजे पुटु गुलाम हुसैन जेको गुम आहे उनखे बाज़ियाब करायो वञे।